الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدًا عبده ورسوله أرسله بالحق بشيرًا ونذيرًا وداعيًا إلى الله بإذنه وسراجًا منيرًا إن الله وملائكته يصلون على النبي أيها الذين آمنوا صلوا يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله
ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما أو كما قال الله سبحانه وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم فأما من أوتي كتابه بيمينه فيقول هاؤم اقرءوا كتابيه إني ظننت أني ملاق حسابي فهو في عيشة راضية في جنة عالية قطوفها دانية كلوا واشربوا هنيئا بما أسلفتم في الأيام الخالية وأما من أوتي كتابه بشماله فيقول يا ليتني لم أوت كتابيا ولم أدر ما حسابيا يا ليتها كانت القاضية ما أغنى عني ماليا هلك عني سلطانيا خذوه فغلوه ثم الجحيم صلوه तमाम किस्म जी तारीफ़ हमदो सनाम वडाई वाखाण बुजुर्गी जलालत अल्लाह मालिकुल मुल्क रब्बी जुल जलाल वल इकराम जे ज़ात के जुगाए जेको इन पूरी कायनात जो अकेलो खालिक मालिक राज़िक माबूद मुश्किल कुशा हाजत रवा जंहिंजे हथ में ज़मीन व आसमान सिज चंड मौत हयाती जी बादशाही आहे उन्हीं खां बाद लातादाद दुरूद व सलाम तमाम नबियन ते हुजन बिलखुसूस बे इंतहा दुरूद ऐं सलाम आकाए नामदार सैयदुल मुरसलीन इमाम कौनैन इमामुल अंबिया खातमुल अंबिया खातिमुर रुसुल साकी कौसर शाफी महशर मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा इमामुल अंबिया जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हुजन अजीज़ाने दीन मुख्तसर हम्दो सलात खां बाद मुतवाजे सामू अल्लाह रब्बुल आलमीन जे पाकीज़ा मुक़द्दस कलाम यानी कुरान मजीद मां सूरतुल हाक़ा जूं जेके चंद आयतूं तिलावत कयूं आहिनि मौक़े जे मुनासिबत सां वक़्त जे अतबार जे हवाले सां जंहिं मुआशरे जे अंदरि असां ऐं तव्हां रहूं पिया जिंदगी जा ॾींहं गुज़ारियूं पिया इन शइ जो जाइज़ो अंदाज़ो लॻाए चुका आहियूं त अक्सरियत मुसलमाननि जी अल्लाह जे दीन खां दूर अची चुकी आहे हक़ीक़त जे अंदरि दीन इस्लाम के सही माना में समझी न सघिया आहियूं अमल करण त परे जी ॻाल्हि आहे मुआशरे में ॾिठो वञे थो दीन इस्लाम जी दावा करण वारा खोड़ सारा मुसलमान नज़र अचनि था कलमे पढ़ण वारा बे इंतहा मुसलमान असां तव्हां खे नज़र अचनि था पर ख़बर इहा न आहे त हिन कलमे जी माना ऐं मक़सद छा आहे अल्लाह रब्बुल आलमीन दुनिया जे इन धरती जे मथां असां ऐं तव्हां खे मोकिले करे ऐं दुनिया में असां ऐं तव्हां जे अचण जो जेको मेन मक़सदु आहे उन मक़सद खे बि असां सही माने में सम्झी कोन सघिया आहियूं
असल मक़सद छा? यादि रखो, दावा कंहिं बि कम जी न थींदी। ज़ुबान सां इंसान चवे आउं मोमिन आहियां, मुत्तक़ी आहियां, परहेज़गार आहियां, नेकूकार आहियां, अल्लाह खां डिॼण वारो आहियां, दीन इस्लाम खे सम्झां थो, ख़बर आहे, पर इहे दावाऊं दुनिया में कंदा रहंदासीं, लेकिन क़यामत वारे ॾींहुं का बि शइ कम जी न थींदी। उहो ई इंसान कामयाब बणिजी वेंदो जेको मुआशरे जे अंदरि हिन धरती जे मथां रही करे पंहिंजे ईमान जी हिफ़ाज़त करे थो, ज़्यादा खां ज़्यादा नेक साले अमल खे इख्तियार करे थो। नेकी सां मोहब्बत आहे, इस्लाम सां मोहब्बत आहे, शरीयत सां मोहब्बत आहे, अल्लाह जे ज़ात खे सुञाणे थो, अल्लाह रब्बुल आलमीन जो हक़ जेको अल्लाह जो क़दर आहे उन अल्लाह जे क़दर खे सुञाणे थो ऐं अल्लाह जे इबादत में पंहिंजे ज़िंदगी जा ॾींहं गुज़ारे थो। हक़ीक़त जे अंदरि इहो इंसान वॾे में वॾो ख़ुशि नसीब इंसान आहे जेको दीन इस्लाम खे सही माना में सम्झी वठे थो, दीन इस्लाम जे क़दर क़ीमत खे सुञाणे थो। वरन क़यामत वारे ॾींहुं खोड़ सारा अल्लाह रब्बुल आलमीन जी हुज़ूर में परेशान हूंदा, पेशेमान हूंदा, त अॼु अल्लाह जे साम्हूं कहिड़ो जवाबु ॾियूं? अॼु अल्लाह रब्बुल आलमीन पूरी ज़िंदगी जो हिसाब किताब वठंदो। अॼु असां वटि उहे अमल कोन्हे, उहे नेकियूं कोन्हे, उहा इबादत कोन्हे जेका अल्लाह जे हुज़ूर में पेश करियूं। अमल त हूंदा ई कोन, नेकियूं हूंदियूं ई कोन। निमाज़ूं ऐं इबादतूं असां दुनिया में ज़ाया करे छॾियूंसीं। न निमाज़ जी परवाह आहे, न अल्लाह जे घरनि जी का क़दुरु क़ीमत आहे, न अल्लाह जे क़ुरान खे पढ़ूं था, न सम्झूं था, न अमल करण जे लाइ तयारु आहियूं। यादि रखो, मुआशरे जे अंदरि केतिरा इंसान मौजूदु आहिनि ऐं केतिरे क़दुरु इहा दावा कनि था त असां वॾे में वॾा नेकूकार इंसान आहियूं, पर जॾहिं अल्लाह जे घरनि ते नज़र पवे थी, उहे शख़्स जेकॾहिं ॻणिया वञनि त ॻणे सघजनि था। अल्लाह जे घरनि खां ॿाहिरि ॾिसूं था, बे इंतिहा असांजा मुस्लमान, वॾा हुजनि चाहे नंढा हुजनि, नौजवान हुजनि चाहे पीरसन हुजनि, मर्द हुजनि चाहे औरतूं हुजनि, बे इंतिहा दुनियादारी जे मसरूफ़ियत में मशगूल आहिनि। लेकिन जेकॾहिं ख़ाली के जॻहियूं असां ऐं तव्हांखे नज़र अचनि थियूं, अल्लाह जा घर वैरान संसार नज़र अचनि था। यादि रखो, ही दुनिया जी ज़िंदगी चंद ॾींहं आयूं, हिकु ॾींहुं ही दुनिया ऐं दुनिया जूं सभु शयूं असां ऐं तव्हांखे छॾणियूं पवंदियूं, सभिनी तां हथु खणणो पवंदो। ही दुनिया जूं नेमतूं, ही दुनिया जूं आसाइशूं, ही दुनिया में धन ऐं दौलत जा खज़ाना, ही माल ऐं मिल्क जा अंबार, ही कारोबार, ही दुनियादारी सभु दुनिया जे ज़िंदगी जे अंदरि महदूद मुद्दत जे लाइ असां ऐं तव्हांखे मिलियूं आहिनि। हिकु ॾींहुं सभई शयूं छॾे करे रवाना थी वेंदासीं। असल जेका शइ असां ऐं तव्हांखे फ़ाइदो ॾींदी उहो नेक अमल आहे, ख़ालिस अमल आहे, अल्लाह जी इबादत आहे ऐं दिलि जे अंदरि अल्लाह जी ख़शियत, अल्लाह जो ख़ौफ़, तक़वा ऐं परहेज़गारी। अल्लाह जे क़ुरान मिसाल बयानु कई ॿिनि शख़्सनि जी। ॿ शख़्स अल्लाह जे हुज़ूर में पेश थींदा, हिकिड़ो कामयाब बणिजी वेंदो, हिकिड़ो नाकाम ऐं नामुराद बणिजी वेंदो। छो क़यामत जो ॾींहुं अल्लाह जी अदालत हूंदी। रहमान पंहिंजे गुनाहगार बाने खां पूरी ज़िंदगी जो हिसाब ऐं किताब वठंदो। अल्लाह जे प्यारे पैगंबर जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम रिज़वानुल्लाह ताला अलैहिम अजमईन खे नसीहत कनि था, ऐं मुंहिंजा सहाबियो, क़यामत जो ॾींहुं हूंदो, महशर जो मैदान हूंदो, नफ़्सा नफ़्सी जो आलम हूंदो। उन टाइम ते को बि कंहिंजी जान छॾाए न सघंदो, को बि कंहिंजी सिफारिश करे न सघंदो। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे गुनाहगार बाने खां सिर्फ़ ऐं सिर्फ़ ज़्यादा न जो तव्हां ऐं असां ॿुधी करे परेशान थी वञूं त हेतिरा सवाल थींदा, उन्हनि सवालनि जी तयारी कीअं करे सघंदासीं। अल्लाह जे पैगंबर सहाबा किराम खे सम्झाईंदे चयो, ऐं मुंहिंजा सहाबियो, क़यामत जो ॾींहुं हूंदो, महशर जो मैदान हूंदो। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे बाने खां सिर्फ़ ऐं सिर्फ़ हर आदम जे औलाद खां क़यामत वारे ॾींहुं सिर्फ़ 5 सवाल थींदा।
उहे 5 सवाल इंतिहाई अहम सवाल थींदा। जिन सवालनि जी असांखे ख़बर बि हुजे, तयारी न कयूं, उन्हनि सवालनि जे मथां अमल न कयूं, असांजे तव्हांखे फ़िक्र न हुजे त पोइ क़यामत जे ॾींहुं सवाइ परेशानी जे, सवाइ अफ़सोस जे ॿियो कुझु नसीब न थींदो। उहे 5 सवाल असांजे तव्हांखे यादि आहिनि, असांजे तव्हांखे ख़बर आहे, उलमा खां असां ॿुधी चुका आहियूं। उन जे बावजूद बि ज़रूरत इन शइ जी आहे जो असांजे तव्हां अमल करे न सघिया आहियो। हिकिड़े कन मां ॿुधी ॿिए कन मां विसारे छॾियूं था। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान में मिसालूं ॾिनियूं, अल्लाह जे पैगंबर अहादीस जे अंदरि नसीहत कई आहे, अल्लाह जे पैगंबर पंहिंजे उम्मत खे इहो सबक़ ॾिनो आहे त दुनिया में तव्हांखे ज़िंदगी गुज़ारणी आहे। जेकॾहिं कामयाब बणजणु चाहियो था त पोइ मुंहिंजे उसूल ऐं कानून जे मुताबिक़ तव्हांखे ज़िंदगी जा ॾींहं गुज़ारणा पवंदा। जेकॾहिं मुंहिंजे हिन नसीहत जे मथां अमल कंदो, कामयाब ऐं कामरान बणिजी वेंदो। जेकॾहिं दुनिया जे अंदरि मुंहिंजे कौल ऐं फ़ैल खे विसारे छॾींदो, मुंहिंजे तरीक़े खे इख़्तियार न कंदो, यकीनन दुनिया जी ज़िंदगी बि नाकामी ऐं नामुरादी जे अंदरि क़यामत वारे ॾींहुं सवाइ परेशानी जे कुझु नसीब न थींदो। उन टाइम ते माण्हू चवंदो, हाय अफ़सोस, दुनिया में जेकॾहिं अल्लाह जे क़ुरान जे मथां अमल कयां हा, अल्लाह जे पैगंबर जे नसीहत जे मथां अमल कयां हा त मुंहिंजे लाइ बहितर हो। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद जे अंदरि इहा मिसाल बयान कई 2 शख़्सनि जी। हिकिड़े जो ताल्लुक़ दीन सां, ॿिए जो दुनिया सां। हिकिड़े इलाइक़े में रहण वारा, हिकिड़े ॻोठ ऐं शहर जे अंदरि रहण वारा, हिकिड़े घर जे अंदरि ज़िंदगी जा ॾींहं गुज़ारण वारा। अल्लाह रब्बुल आलमीन जे हुज़ूर में कामयाब केरु थो थिए? अल्लाह रब्बुल आलमीन इंसान जे हुस्न जमाल खे नथो ॾिसे, इंसान जे कबीले ऐं ख़ानदान खे कोन थो ॾिसे त कहिड़े कबीले जो आहे, कहिड़े ख़ानदान जो आहे, कहिड़े हसब ऐं नसब जो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन इंसान जे दिलि जे तक़वा खे ॾिसे थो, परहेज़गारी खे ॾिसे थो त हिन दुनिया में अमल कया मूं रब खे राज़ी करण जे लाइ या दुनिया वारनि खे राज़ी करण जे लाइ। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद जे अंदरि सूरतुल गाशिया में 2 आयतनि जे अंदरि फरमाए, अहिड़ा बि शख़्स हूंदा दुनिया में अमल करे करे थकिजी पवंदा, आमिलतुन नासिबा, अमल एतिरा हूंदा जिन जो को ॻाणीटो न हूंदो। मुआशिरे में अॼु बि अहिड़ा इंसान मौजूदु आहिनि। फर्ज़ी इबादतूं कनि था, नफ़ली इबादतूं कनि था, ज़्यादा निमाज़ूं, ज़्यादा रोज़ा आहिनि, ज़्यादा सदका ऐं ख़ैरात आहिनि, पर इहे शख़्स क़यामत वारे ॾींहुं जॾहिं अल्लाह जे हुज़ूर में पेश थींदा, आमिलतुन नासिबा तस्ला नारन हामिया, ठिकाणो जहन्नम बणिजी वेंदी। छाजे करे? उन्हनि अमलनि जे अंदरि इख़लास न हूंदो, उन्हनि अमलनि जे अंदरि तक़वा ऐं परहेज़गारी न हूंदी। हिननि उहे अमल त कया पर दुनिया वारनि खे राज़ी करण जे लाइ। त दुनिया जा इंसान मुंहिंजी वॾी साराह कनि, मुंहिंजी वॾी वाखाण कनि त फलाणो इंसान आहे जेको नेकी जे अंदरि तमामु अॻिते आहे, वॾे में वॾो मुतक़ी परहेज़गार इंसान आहे। अहिड़े अमल जी अलाह खे का परवाह न आहे। फरमाए, उहो शख़्स जेको मूं अल्लाह जे ज़ात जे मथां ईमान आणे थो, मूं अल्लाह खां डिॼी करे मुंहिंजी इबादत करे थो, इहो मुतक़ी ऐं परहेज़गार इंसान क़यामत वारे ॾींहुं रब उन खां राज़ी थी वेंदो जॾहिं अल्लाह सां मुलाक़ात करे। अल्लाह रब्बुल आलमीन इंसान जे दिलि जे तक़वा खे ॾिसो त हिन अमल कयो कहिड़ी नीयत सां। दुनिया में खोड़ सारा इंसान असांजे तव्हांखे नज़र ईंदा, इबादतूं ॾिसण में त ईंदियूं पर इख़लास न हूंदो, उहे कंहिं बि कम जूं न थींदियूं। ऐं ॿिए तरफ़ उहो शख़्स जंहिंजो दुनिया सां ताल्लुक़, जंहिंजो दीन सां अॼु मुआशिरे में ताल्लुक़ हूंदो आहे, अल्लाह जे घर सां हुनजो ताल्लुक़ हूंदो आहे, दुनिया जा इंसान हुनखे बेवकूफ़ ऐं चरियो सम्झंदा। हिनखे दुनिया यादि ई कोन्हे। ॾींहुं ऐं राति, सुबुह ऐं शाम, हर वक़्त ते, हर टाइम ते बसि अल्लाह जे इबादत में मसरूफ़ आहे। दुनिया ते हिनखे यादि ई कोन्हे, दुनिया जूं शयूं हिनखे यादि ई कोन्हे। बसि अल्लाह जी इबादत, ज़ुबान ते अल्लाह जो ज़िक्र आहे, दिलि जे अंदरि ख़ौफ़ ख़ुदा आहे। दुनिया में का हैसियत न आहे, पर इहो साॻियो इंसान अल्लाह जे हुज़ूर में कीअं कामयाबी हासिल करे वठे थो। अल्लाह जे क़ुरान उहा मिसाल बयान कई। फरमाए, मुंहिंजा बाना दुनिया में तुंहिंजी का क़दुरु क़ीमत न आहे। जहिड़े नमूने सां
अॼु उलमा जी असांजे मुआशरे में का क़दुरु क़ीमत न हूंदी आहे, दीनदार जी का क़दुरु क़ीमत न हूंदी आहे, नेक निमाज़ी आहे, मुतक़ी परहेज़गार आहे, अल्लाह जे घर सां उनजो ताल्लुक़ आहे, मुख़्तलिफ़ अलक़ाबनि सां उनखे सॾियो वेंदो आहे, मतिलबु त मुआशरे में उनजी इज़त न आहे, दुनिया में उनखे हक़ीर सम्झो वञे थो। पर ॾिसूं अल्लाह जे क़ुरान खां पुछूं त क़यामत वारे ॾींहुं अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़े ख़ुशि नसीब जो छा एज़ाज़ रखियो आहे। ऐं जंहिंजी दुनिया सां मोहबत आहे, दुनिया जे शयुनि सां, दुनिया जा इंसान उनखे वॾी इज़त जे निगाह सां ॾिसनि था। भले दीनदारी जे अंदरि कुझु बि न हुजे, अमल जे अंदरि ज़ीरो हुजे, पर मुआशरे जा इंसान उनजे अॻियां पोयां थींदा आहिनि, हुनजी वॾी उन्हनि वटि क़दुरु क़ीमत हूंदी आहे। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जे नज़रनि में उनजी का हैसियत न हूंदी आहे। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान में इहा मिसाल कई, फरमाए फ़अम्मा मन ऊतिय किताबहु बियमीनिही फ़यक़ूलु हाउम इक़्रऊ किताबिया इन्नी ज़ननतु अन्नी मुलाक़िन हिसाबिया फ़हुव फ़ी ईशतिन रादिया फ़ी जन्नतिन आलिया। ऐं दुनिया जे अंदरि रहण वारा इंसानो, जेकॾहिं असां तव्हां चाहियूं था त क़यामत वारे ॾींहुं अल्लाह जे अज़ाब खां बची वञो, जॾहिं अल्लाह सां मुलाक़ात कयूं त असांजो रब सां तव्हां खां राज़ी थी वञे, असांखे नाम अमाल, असांखे कामयाबी जो सर्टिफिकेट साॼे हथ में मिली वञे। अल्लाह जो क़ुरान तो बयान करे ही उहो ख़ुशि नसीब इंसान जंहिं दुनिया में अल्लाह खे राज़ी कयो, जंहिं दुनिया में अल्लाह जे दीन जे मथां ख़ालिस अमल कयो, अल्लाह खे राज़ी करण जे लाइ हिन जी पूरी ज़िंदगी गुज़री वई। हाणे अल्लाह सां मुलाक़ात थी आगे, अल्लाह जो मेहमान बानो आगे, रब्बुल आलमीन जे साम्हूं पेश थियो आगे। अल्लाह रब्बुल आलमीन हिन बाने खां राज़ी थी वञे थो, जॾहिं रब सां मुलाक़ात थी आगे, अल्लाह जो मेहमान बानो अल्लाह सां मिलियो आगे, रब्बुल आलमीन फ़रिश्तनि खे चवे थो, ऐं मुंहिंजा फ़रिश्तो हिन खे नाम अमाल साॼे हथ में ॾिनो वञे, ही मुंहिंजो उहो मेहमान बानो आगे जंहिं दुनिया में मुंहिंजे दीन जे क़दुरु क़ीमत खे सुञातो, जंहिं दुनिया जे अंदरि मुंहिंजे क़ुरान जे मथां सही माना में अमल कयो, जंहिं मुंहिंजे ज़ात जो क़दुरु सुञातो। दुनिया जे अंदरि हिन जी का हैसियत न हुई, दुनिया जा इंसान हिन खे हक़ीर सम्झी करे का बि अहमियत न ॾींदा हुआ, लेकिन ही उहो बानो आगे जंहिंजी दुनिया में मूं रब्बुल आलमीन इज़त रखी छॾी। पर अॼु क़यामत जो ॾींहुं आगे दुनिया जे इंसाननि जे साम्हूं हिन खे रब्बुल आलमीन जे तरफ़ां कामयाबी जो सर्टिफिकेट मिले थो। मतलब त जन्नत जो सर्टिफिकेट अल्लाह जा फ़रिश्ता हिन नेक इंसान खे ॾियनि था, वठ आहे ख़ुशि नसीब इंसान। अल्लाह रब्बुल आलमीन तोखे दुनिया में जेके तो अमल कया, नेकियूं कयूं, इबादतूं कयूं, अॼु हुनजो नतीजो तोखे मिली रहियो आहे। नाम अमाल साॼे हथ में मिले थो, ख़ुशि पियो थिए दुनिया वारनि जे साम्हूं। अॼु दुनिया जो को उहिदो मिलंदो आहे, डॉक्टरी, मास्तरी, ही दुनिया जे उहिदे जी छा हैसियत आहे? का बि दुनिया जे उहिदे जी हैसियत न आहे। ही मामूली शयूं आहिनि, आरज़ी मुद्दत जे लाइ मिलियल आहिनि। पर ख़ुशि नसीब त उहो इंसान जंहिंखे क़यामत वारे ॾींहुं रब्बुल आलमीन जे तरफ़ां जन्नत जो सर्टिफिकेट मिलंदो, ख़ुशि पियो थींदो। दुनिया जा इंसान गॾु थी वेंदा, उन टाइम ते चवंदो आहे दुनिया जा इंसानो ॾिसो, अॼु मुंहिंजो रब मूंखां राज़ी थी चुको आहे, जन्नत जो एज़ाज़ मिली चुको, जन्नत जो सर्टिफिकेट मिली चुको आहे, जन्नत जो मेहमान आहे, जन्नत जी दाख़िला मिली चुकी आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फ़रिश्तनि खे चवंदो आहे, मुंहिंजा फ़रिश्तो वठी वञो जन्नत जे अंदरि, जन्नत जूं नेमतूं हिनखे मुयसर करे ॾिनियूं वञनि थियूं। हर नेमत जन्नत जी, हिन जे लाइ रब्बुल आलमीन जन्नत में तरह तरह जूं नेमतूं रखी छॾियूं आहिनि। जंहिं दुनिया में ख़ालिस रब्बुल आलमीन खे यादि कयो, ख़ालिस रब जी इबादत कई आहे। फरमाए फ़ी जन्नतिन आलिया कुतूफ़ुहा दानिया कुलू वशरबू हनीअम बिमा अस्लफ्तुम फ़िल अय्यामिल ख़ालिया। अल्लाह रब्बुल आलमीन हिन खे जन्नत जो वारिस बनाए छॾियो, जन्नत जी दाख़िला मिली चुकी आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जूं नेमतूं हिनखे मिली वञनि थियूं। रब्बुल आलमीन सां वाइदो करे थो, ऐं मुंहिंजा बाना हाणे तोखे जन्नत मां वापसि कढियो न वेंदो, हमेशह जे लाइ तूं इन ई जॻह ते रहंदे। जन्नत तुंहिंजो मयार ऐं मुक़दर बणिजी चुकी आहे। हाणे ॿिए तरफ़ उहो शख़्स जंहिं दुनिया में अमल न कया, नेकियूं न कयूं, दुनिया जी ज़िंदगी बेहयाई जे अंदरि, बुराई जे अंदरि गुज़ारे आयो,
दुनिया में अल्लाह जे दीन जे क़दरो क़ीमत के न सुञाता आहीं। दुनिया में अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत करे न सघियो। दुनिया में पंहिंजे ज़िंदगी जा ॾींहं मर्ज़ी सां गुज़ारियईं। दुनिया में जीअं नफ़्स इजाज़त ॾिनी ईअं कंदो रहियो। मतिलब त दुनिया में अल्लाह जी यादगिरी जे दिलि मां निकिरी वई। हाणे अल्लाह रब्बुल आलमीन जे हुज़ूर में पेश थियो, परेशान आहे, पेशेमान आहे त मूं अमल कया ई कोन्हे, मूं नेकियूं त कयूं ई कोन। हाणे ख़बर न आहे मुंहिंजे लाइ कहिड़ो तो फ़ैसिलो थिए। अल्लाह जे क़ुरान बयान कयो, फरमाए वम्मा मन ऊतिय किताबहू बिशिमाली फयक़ूलु या लैतनी लम ऊत किताबिया वलम अद्रि मा हिसाबिया। ऐं दुनिया जे अंदरि रहण वारा इंसानो, जेके इंसान दुनिया सां मोहबत कनि था, दुनिया जे माल मता सां मोहबत कनि था, दुनिया जे धन ऐं दौलत जे खज़ाननि सां मोहबत कनि था, जेके सम्झनि था त दुनिया में कामयाबी माल जे अंदरि आहे, दुनिया जी कामयाबी औलाद जे अंदरि आहे, दुनिया जे धन ऐं दौलत जे खज़ाननि में कामयाबी आहे। हर शख़्स चाहींदो आहे त मुंहिंजे दुनिया जे ज़िंदगी जा ॾींहं इंतिहाई ख़ुशी सां गुज़री वञनि। अॻियूं जहान कंहिं ॾिठो आहे? मतलब तो दुनिया की जिंदगी सुकून से गुजारिया, मोट एतिरो माल मिल्कियत हुजे, जायदाद हुजे, धन ऐं दौलत जा खजाना हुजन। अल्लाह जो कुरान तो बयान करे क़यामत जो ॾींहुं एॾो ख़तरनाक ॾींहुं हूंदो जंहिं टाइम ते अल्लाह हिन नाफरमान इंसान खां नाराज़ थी वेंदो जंहिं दुनिया खे हासिल कयो। दुनिया जे माल मता जे चक्कर में अल्लाह जी इबादत ज़ाया थी वई। इहा बि ख़बर आहे त हिकु ॾींहुं मौत ईंदो, हिकु ॾींहुं दुनिया छॾणी पवंदी, हिकु ॾींहुं दुनिया जे शयुनि तां हथ खणणो पवंदो। पर तमन्ना इहा आहे जेकॾहिं मूंखे नसीब न थियो त मुंहिंजे औलाद खे त इहा शइ नसीब थींदी। जंहिं औलाद जे लाइ तो पंहिंजी इबादत ज़ाया कई, तो अमल ज़ाया कया, निमाज़ूं ज़ाया कयूं, ऐं इंसान तोखे कहिड़ो फ़ाइदो थियो? हाणे क़यामत जो ॾींहुं आहे, परेशान आहे। जंहिं उहिदे ऐं कुर्सी खे हासिल करण जे लाइ तो अल्लाह जी नाफ़रमानी कई, अल्लाह रब्बुल आलमीन जे दीन खे तो विसारे छॾियो, अॼु तोखे कहिड़ी शइ फ़ाइदो ॾिनो? फरमाए वअम्मा मन ऊतिय किताबहू बिशिमालिही फयक़ूलु या लैतनी लम ऊत किताबिया वलम अद्रि मा हिसाबिया। अल्लाह जो कुरान तो बयान करे जंहिं इंसान दुनियादारी जे अंदरि पंहिंजी सॼी ज़िंदगी तबाह बर्बाद करे छॾी, क़यामत वारे ॾींहुं अल्लाह रब्बुल आलमीन फ़रिश्तनि खे चवंदो त हिन नाफ़रमान खे हिन खे ज़िंदगी जो हिसाब ऐं किताब, ज़िंदगी जो जेको सर्टिफिकेट आहे खाॿे हथ में ॾिनो वञे। हिन दुनिया में अमल कया ई कोन, नेकियनि सां हिन जो ताल्लुक़ ई न हो, अल्लाह जे घरनि खां परे रही करे ज़िंदगी जा ॾींहं गुज़ारियईं। मतिलबु त अल्लाह रब्बुल आलमीन जे ज़िक्र खां, अल्लाह जे इबादत खां, अल्लाह जे फ़िक्र खां हिन जी दिलि ख़ाली हुई। मतिलबु त दुनियादारी जे अंदरि सॼी ज़िंदगी तबाह बर्बाद करे आयो। हाणे पाण पियो चवे पंहिंजे ज़ुबान सां, यक़ूलु या लैतनी लम ऊत किताबिया, हाय अफ़सोस आऊं त सॼी ज़िंदगी तबाह बर्बाद करे आयसि, पंहिंजी ज़िंदगी ज़ाया करे आयसि, पंहिंजी ज़िंदगी विञाए आयसि। यक़ूलु या लैतनी लम ऊत किताबिया वलम अद्रि मा हिसाबिया या लैतहा कानतिल क़ादिया मा गुना अन्नी मालिया। हाय अफ़सोस सॼी ज़िंदगी तबाही ऐं बर्बादी जे अंदरि आणे करे अॼु अल्लाह जे हुज़ूर में पेश थियो आहियां। ही जेकॾहिं नाकामी ऐं नामुरादी जो सर्टिफिकेट न मिले हा त बहितर हो। निदामत पियो करे, हाय अफ़सोस ही ज़िल्लत ऐं रुसवाई जो सर्टिफिकेट न मिले हा त बहितर हो। हाय अफ़सोस आहे त दुनिया जे माल बि मूंखे फ़ाइदो न ॾिनो, दुनिया जे औलाद बि फ़ाइदो न ॾिनो। केॾां वियो दुनिया जो माल, केॾां वियो दुनिया जो औलाद? ऐं इंसान जंहिं माल जे लाइ तो अल्लाह जी इबादत ज़ाया कई, जंहिं माल खे वधाइण जे लाइ तो अल्लाह जे घरनि खे गैराबाद बनायो, अल्लाह जे घर में अचण जे लाइ तयारु न हुए, तो चयो जेकॾहिं अल्लाह जे घर में वेंदसि त पोइ माल जी हाज़िरी केरु भरींदो? माल जी ख़िदमत मूंखां निकिरी वेंदी। मतिलबु त दुनिया जे अंदरि तो माल खे तरजीह ॾिनी, तो औलाद जे लाइ माल गॾु करण जे चक्कर में अल्लाह जे इबादत खे ज़ाया करे छॾियो। माल सां मोहबत आहे, दुनिया जे औलाद सां मोहबत, अल्लाह जी इबादतनि जे दिलि मां निकिरी वई, अल्लाह जो ख़ौफ़ हिन जे दिलि मां निकिरी वियो। तव्हांजो मौत अची वियो, अल्लाह जी इबादत करे न सघियो। हाणे अल्लाह जे हुज़ूर में पेश थियो आहे, चवे पियो हाय अफ़सोस, ऐं सभु दुनिया जूं शयूं हिन जे दिमाग़ ते सवार थी वयूं।
हाय अफ़सोस है त दुनिया जे माल भी मूंखे फ़ाइदो न ॾिनो। केॾां वियो दुनिया जो माल, केॾां वियो दुनिया जो औलाद। जंहिं औलाद जे लाइ न हलाल खे ॾिठमि न हराम खे ॾिठमि, सभु गॾु कंदो हुयसि त औलाद जे लाइ कम जो थींदो। पंहिंजी ज़िंदगी तबाह बर्बाद करे छॾियईं। हलकनी सुल्तानिया, अल्लाह जो क़ुरान तो बयान करे वरी पियो चवंदो त हाय अफ़सोस दुनिया में बादशाह हुयसि, दुनिया में वज़ीर हुयसि, दुनिया में मिनिस्टर हुयसि। केॾां विया दुनिया जा उहिदा, केॾां वियूं दुनिया जूं कुर्सियूं। दुनिया में बादशाही जो मालिक हुअसि, समय नौकर चाकर मूं सां गॾु हुआ, समय गार्ड मुंहिंजे ख़िदमत जे लाइ तयारु हुआ। अॼु त को ॾिसण में न पियो अचे, हेॾा होॾा ॾिसंदो। केॾां विया नौकर, केॾां विया गार्ड, केॾां वियूं बादशाहियूं। अॼु सभु शयूं दुनिया में छॾे आयसि, अॼु त का शइ ॾिसण में अचे ई कोन पई। हलकानी सुल्तानिया खुज़ू फगुल्लू सुम्मल जहीम सल्लू। अल्लाह जो क़ुरान तो बयान करे अञा इहा नदामत अफ़सोस पियो कंदो। हाय अफ़सोस मूंखे त दुनिया जे कंहिं बि शइ फ़ाइदो न ॾिनो। अल्लाह जो क़ुरान तो बयान करे रब्बुल आलमीन फ़रिश्तनि खे हुकुम कंदो आहे, मुंहिंजा फ़रिश्तो हिन नाफ़रमान खे पकड़े करे गीले करे जहन्नम रसीद कयो। हिन नाफ़रमान जो मूं रब सां को ताल्लुक़ ई न आहे। अल्लाह उन शख़्स खां बेदार थी वेंदो जंहिं दुनिया में अल्लाह जे दीन जे क़दुरु क़ीमत खे न सुञातो। ऐं दुनिया में असां तव्हां ज़रा मुहासिबो कयूं, अंदाज़ो लॻायूं। मस्जिद जे अंदरि अज़ान लॻंदी आहे, असां दुनियादारी जे अंदरि मसरूफ़ हूंदा आहियूं। अल्लाह सॾे थो पंहिंजे बाने खे, ऐं मुंहिंजा बाना अचु मुंहिंजे दर में, अचु मुंहिंजे घर में मुंहिंजी इबादत कर। बानू चवे थो इबादत खे बाद में ॾिसंदासीं, पहिरीं दुनियादारी खे हासिल करे वठां। तव्हांजो मौत अची वेंदो, ही अल्लाह जे इबादत करण जे लाइ तयार ई न हूंदो। बाद में पछताइण कहिड़े कम जो, बाद में सोच कहिड़े कम जी। हाणे ठिकाणो हिन जो जहन्नम बणिजी चुकी। अल्लाह जा फ़रिश्ता वठी वेंदा जहन्नम जे तरफ़। अल्लाह जे क़ुरान ॿिए मक़ाम ते इहो वाक़ियो बयान कयो। फरमाए जॾहिं क़यामत, जॾहिं उन नाफ़रमान इंसान खे अल्लाह जा फ़रिश्ता जहन्नम जे किनारे ते वठी ईंदा, ऐं नाफ़रमान तुंहिंजो ही ठिकाणो आहे। उन टाइम ते चवंदो जॾहिं मुजरिम ॾोहारी बणिजी करे दुनिया में अमल न कयाई, नेकियूं न कयाई, हाणे ठिकाणो हिन जो जहन्नम बणिजी चुकी आहे। फरमाए वलो तराइदिल मुजरिमून नाकिसू रूसिहिम इंद रब्बिहिम रब्बना बसरना वसमिअना फरजिना नअमल सालिहन इन्ना मूक़िनून। अल्लाह जो क़ुरान तो बयान करे हाणे मुजरिम ॾोहारी शख़्स बणिजी करे अल्लाह जे हुज़ूर में पेश थियो। अल्लाह हिन खां बेज़ार थी वियो, अल्लाह जो ताल्लुक़ हिन खां टुटी वियो। अल्लाह जा फ़रिश्ता जहन्नम जे किनारे ते वठी आया, ऐं नाफ़रमान तुंहिंजो इहो ई ठिकाणो आहे, सिगो ई तोखे इन जे अंदरि दाख़िल थियणो आहे। उन टाइम ते चवंदो आहे मुंहिंजा रब, वरी रब्बुल आलमीन जे ज़ात में इहा उमेद रखंदो त मन मुंहिंजे रब खे को रहम अचे। रब्बना बसरना, ऐं मुंहिंजा मालिक हाणे त पंहिंजे अखियुनि सां जहन्नम जे अज़ाब खे ॾिसां पियो। वसमिअना, ऐं मुंहिंजा मालिक पंहिंजे कननि सां जहन्नम जूं आऊं एदाऊं ॿुधां पियो। अल्लाह ई जहन्नम जो अज़ाब बर्दाश्त करे कोन सघंदसि। अल्लाह जहन्नम जो सख़्त तरीन अज़ाब आहे। रब चवंदो बाना दुनिया में तोखे ॿुधायो वेंदो हो, मुंहिंजो क़ुरान मौजूदु हो, तॾहिं आऊं रब तोखे यादि न आयसि। हाणे तोखे ख़बर पई आहे जॾहिं पंहिंजे अखियुनि सां इहो लका ॾिठो अथई। फरजिना, ऐं मुंहिंजा मालिक हाणे मूंखे वापसि दुनिया में मोकिल। अल्लाह तोसां वाइदो करियां थो त कॾहिं बि गुनाह न कंदो। गुनाह त परे जी ॻाल्हि आहे, पर गुनाह जी ॻाल्हि बि ज़बान मां न कढंदसि। अल्लाह मूंखे थोरी देरि जे लाइ, चंद ॾींहंनि जे लाइ, थोरी मुदत जे लाइ दुनिया में मोकिल। रब चवंदो बाना हाणे तोखे वापसि मोकिलण जी का इजाज़त ई न मिलंदी, तोखे वापसि दुनिया में न मोटायो वेंदो। हाणे तुंहिंजो असुलु इहो ई ठिकाणो आहे। बार बार पियो चवे अल्लाह हाणे मुतक़ी बणिजी ईंदुसि, हाणे परहेज़गार बणिजी ईंदुसि। अल्लाह जा बानो ही दुनिया जी ज़िंदगी मिली आहे असां तव्हांखे चंद ॾींहंनि जे लाइ, थोरी मुदत जे लाइ। जेकॾहिं चाहियूं था त क़यामत वारे ॾींहुं कामयाबी असां तव्हांजो मायार मुक़दर बणिजी वञे त पोइ दुनिया में नेक ख़ालिस अमल कयूं, चङा अमल कयूं, ऐं क़यामत वारे ॾींहुं अल्लाह जे पैगंबर जेका नसीहत कई आहे, फरमाए आदम जे औलाद खां अल्लाह रब्बुल आलमीन 5 सवाल कंदो। अल्लाह जे पैगंबर नसीहत कई,
उहे 5 सवाल इंतिहा अहम सवाल हूंदा, शायदि तव्हां हिन खां अॻु में बि ॿुधा हुजनि, पर ज़रूरत इन शइ जी आहे जो अमल करण जे लाइ को तयारी न। फरमाए ला तज़ूलु क़दमी इब्न आदम हत्ता युसालु खम्सिन अन उम्रिही फीमा अफ़ना व अन शबाबिही फीमा बला व अन मालिही मिन अयन इक्तसबहु व फीमा अनफ़क़ा व माज़ा अमिल फीमा अलिम औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सब खां पहिरियों सवाल बाने खां रब्बुल आलमीन इहो कंदो, हर आदम जे औलाद खां इहे सवाल थियणा आहिनि। अल्लाह जो पैगंबर पंहिंजे तरफ़ इशारो कंदा, ऐं मुंहिंजा सहाबियो अल्लाह जो पैगंबर आहियां, अल्लाह जो नबी आहियां। जेकॾहिं इन्हनि 5 सवालनि जा जवाब आऊं बि ॾेई न सघे त अॻिते कदम वधाइण जी इजाज़त मूंखे बि न मिलंदी। अन उमिरि जी फीमा अफ़ना, ऐं मुंहिंजा बाना ॾे ख़बर दुनिया जी उमिरि किथे गुज़ारे आए, उमिरि किथे फना करे आए। वन शबाबिही फीमा बला, 100 साल उम्र मिली, 80 साल उम्र मिली, 90 साल उम्र मिली, उम्र किथे गुज़ारे आए। जवानी जा ॾींहं तो किथे गुज़ारिया, 20 साल जवानी, 30 साल जवानी। अल्लाह रब्बुल आलमीन पहिरियों सवाल उम्र जे बारे में कंदो, ॿियो सवाल जवानी जे बारे में। व मालिही मिन अयन इक्तसबहु व फीमा अनफ़क़ा, ऐं मुंहिंजा बाना तोखे दुनिया में माल ॾिनमि, दौलत ॾिनमि, धन ऐं दौलत जा खज़ाना ॾिनमि, ॾे ख़बर माल आयो किथां। लखे अरबे खरबे जो हिसाब क़यामत ॾींहुं ॾियणो पवंदो। अल्लाह जा बानो, ईअं न सम्झूं त ही माल ही दौलत असांखे दुनिया में मिली आहे ख़तमु करे छॾींदा, छाजो हिसाब छाजो किताब। यकीनन 1-1 रुपए जो अल्लाह जे हुज़ूर में जवाब ॾियणो पवंदो। जेकॾहिं इहो माल, इहो पैसो, इहो जायदाद अल्लाह जे घरनि ते, दीनी इदारनि ते, मराकिज़ ऐं मदारिस ते ख़र्च कंदासीं, यकीनन असां ऐं तव्हां कामयाब बणिजी वेंदासीं। अल्लाह जे हुज़ूर में जवाब ॾींदासीं, ऐं अल्लाह जेतिरो माल मिलियो पाण ते ख़र्च कयुमि, पंहिंजे औलाद ते ख़र्च कयुमि, अल्लाह तुंहिंजे रस्ते में ख़र्च कयुमि, ज़्यादा रखी कोन आयुसि जंहिंजो रब्बुल आलमीन तोखे हिसाब ॾियां। मूं ज़्यादा मिक़दार जे अंदरि रखियो ई कोन, सभ खां पहिरीं तुंहिंजो हक़ अदा कयुमि, उन खां बाद में पंहिंजो पाण ते सरफ़ कयुमि। इहो वॾे में वॾो ख़ुशि नसीब इंसान जेको क़यामत वारे ॾींहुं आसानी सां जवाबु ॾींदो। ऐं असां ऐं तव्हां कहिड़ो जवाबु ॾींदासीं जॾहिं रब्बुल आलमीन पुछंदो 3 नंबर ते बाना माल किथां आंदे, उहो माल तो वटि केतिरो जमा थियो हिसाब ॾे। वफ़ीमा अनफ़क़, उन माल खे तो ख़र्च कहिड़ी जॻह ते कयो। 4 नंबर ते इहो सवाल थींदो। ऐं 5 नंबर ते आख़िरी सवाल वमादा अमिल फीमा अलिम औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं मुंहिंजा बाना तोखे दुनिया में क़ुरान हदीस जो फ़हम ॾिनमि, इल्मु ॾिनमि, उनजे मथां तो केतिरे क़दुरु अमल कयो। रब खां दुआ आहे रब्बुल आलमीन असां ऐं तव्हांखे सही माना में क़ुरान सुन्नत मुआफ़िक़ अल्लाह अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह असांजो ख़ात्मो ईमान बिल ख़ैर अता फ़रमाए। अल्लाह अक़ीदत तौहीद सां पंहिंजे ताल्लुक़ खे मज़बूत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इलाहुल आलमीन असां सभिनी खे फ़िक्र आख़िरत जी तयारी करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इलाहुल आलमीन नेकी सां, इस्लाम सां, शरीयत सां मोहब्बत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हा इबादत उहा जंहिं इबादत जे अंदरि इख़लास हुजे, तक़वा हुजे, परहेज़गारी हुजे, अल्लाह जो ख़ौफ़ हुजे, अल्लाह जो डपु हुजे, उहा इबादत अल्लाह जे बारगाह में क़बूल थींदी। बाक़ी दुनियादारी जे अंदरि असां इबादत कयूं दुनिया खे राज़ी करण जे लाइ, अल्लाह जा बानो ज़रे जो फ़ाइदो न थींदो। हा इबादत कयूं अल्लाह खे राज़ी करण जे लाइ, ऐं मुंहिंजा मालिक तोखे राज़ी करण जे लाइ ही इबादत करे रहियो आहियां। गुनाहगार आहियां, ख़ताकार आहियां, सियाहकार आहियां। मालिकुल मुल्क तूं मुंहिंजे इबादत खे पंहिंजे बारगाह इलाही जे अंदरि क़बूल ऐं मंज़ूर फरमा। जॾहिं इहा ख़शियत हूंदी, इहा तक़वा ऐं परहेज़गारी हूंदी, रब्बुल आलमीन असां तव्हांजे इबादत खे क़बूल कंदो। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे रहमतनि, नेमतनि ऐं बरकतनि जी पालोड़ कंदो। इलाहुल आलमीन असां सभिनी खे वधि में वधि नेकी सां, इस्लाम सां, शरीयत सां मोहब्बत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जॾहिं असांजो ख़ात्मो थिए, ईमान बिल ख़ैर असांजो ख़ात्मो थिए, अक़ीदत तौहीद जे मथां असांजो ख़ात्मो थिए, इलाहुल आलमीन असांजो मौत थिए ईमान जे हालत में, ऐं कलमे शहादत ते असांजो मौत नसीब थिए। अक़ूलु क़ौली हाज़ा अस्तग़फ़िरुल्लाह ली व लकुम।